ये खट आहे, ये चारपाई है, हाज़िही सरीरतुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां अखर पढ़ंदासीं। अखरनि खां पोइ वरी आवाज़ पढ़ंदासीं। आवाज़नि खां पोइ वरी लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं लफ़्ज़नि खे मददगार लफ़्ज़नि जी मदद सां जुमला ठाहींदासीं। पहिरीं तव्हांखे पटीअ जे बारे में कुझु ॿुधाइबो त पटी, असांजी सिंधी पटी हिकु आहे, उन में 10 आवाज़ आहिनि। ज़बर वारो, ज़ेर वारो, पेश वारो, मंद वारो अलफ़ ईंदो आहे पोयां, ऐं उन खां पोइ अलफ़ वा ओ वारो, अलफ़ वा ज़बर ओ वारो, अलफ़ वा पेशा ऊ वारो। उन खां पोइ वरी 3 आवाज़ ये सां हूंदा आहिनि, अलफ़ ये ए, अलफ़ ये ज़बर ऐ, अलफ़ ये ज़ेर ई। इहे आहिनि 3 आवाज़ आहिनि। उन्हनि मां असां मददगार लफ़्ज़नि जी मदद सां जुमला ठाहींदासीं। हाणे तव्हांखे हिकु जुमिलो ॿुधाइबो जेको 3 ज़बानुनि में हूंदो, सिंधीअ में, उर्दूअ में, अरबीअ में। अचो त तव्हांखे ॿुधायूं। उहो आहे सिंधीअ में हीअ खट आहे, उर्दूअ में ये एक खट चारपाई है, खट बि चवंदा आहिनि, चारपाई उर्दू में चवंदा आहिनि। अरबीअ में हाज़िही सरीरतुन। इहो हो जुमिलो जेको 3 ज़बानुनि में तव्हांखे ॿुधायोसीं। हींअर तव्हांखे असां 2 अखर, 2 आवाज़, 2 लफ़्ज़, अखर ॿिनि मां असां ठाहे ॾेखारींदासीं तव्हांखे 2 लफ़्ज़, ऐं 2 लफ़्ज़नि जी माना अलॻि अलॻि हूंदी, बाक़ी अखर साॻा 2 हूंदा। उहे आहिनि अलफ़ ऐं ॾे। अखर आहिनि 2 अलफ़ ऐं ॾे। इहे 2 अखर पाण में मिलाए इन्हनि मां 2 लफ़्ज़ तयारु करणा आहिनि। पहिरीं असां ज़बर वारो ठाहींदासीं, अ प्लस ॾ, लफ़्ज़ ठहियो अॾ। वरी उन खां पोइ आहे ॿियो पेश जो आवाज़, ओ प्लस ॾ, लफ़्ज़ ठहियो उॾ, अॾ उॾ। 2 अखर ऐं 2 लफ़्ज़। 2 अखर कहिड़ा? ॿे ऐं धे। अखर आहिनि ॿे ऐं धे, इन्हनि खे पाण में 2 लफ़्ज़नि जी सूरत में आणींदासीं। पहिरीं लिखंदासीं 2 ध। अखर ॿे आहिनि ऐं धे आहे, इन्हनि खे पाण में मिलाइबो। 2 प्लस ध, ॿुध, लफ़्ज़ ठहियो ॿुध। ॿियो आहे वरी इन ई साॻे जो 2 प्लस ध, ॿध, ॿुध, लफ़्ज़ ठहियो ॿुध ऐं लफ़्ज़ ठहियो ॿध। इहे आवाज़नि मां लफ़्ज़ तयारु करणा आहिनि। त प्लस रे, लफ़्ज़ ठहियो तर। वरी उन खां पोइ आहे ते ज़ेरे ते, रे ज़बर र, तिर, तर तरे, तर तर तिर। हीअ आहिनि अखर, उन्हनि मां लफ़्ज़ तयारु कबा आहिनि। हिनखे बिंगो रांदि चइबो आहे। 2 अखर ही खणबा, पे ऐं नून। पे ऐं नून खे लिखी ऐं उन्हनि खे आवाज़ में मटाए पे ऐं नून, हिननि खे आवाज़नि में मटाइबो। आवाज़नि में कीअं मटाइबो? ज़ेर ज़बर पेश मंद ॾिबुनि त मटिजी वेंदा ऐं शिकिल बि मटिजी वेंदी आहे लिखण सां। हिनजी पेज प, आवाज़ थियो प। नून खे मथां पेश ईंदो पन, दर, कन। अहिड़े तरीक़े सां ही पाण में आवाज़नि में मटाए हिन मां लफ़्ज़ तयारु थी वेंदा आहिनि। मददगार लफ़्ज़नि जी मदद सां जुमिला तयारु थींदा आहिनि, जेकी
वरी पोइ इबारतूं ठहंदियूं आहिनि, इबारतुनि मां वरी पोइ कहाणियूं ठहंदियूं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 फॉलो कंदा, जंहिंमें असां लफ़्ज़ ठाहिणु सेखारींदासीं ऐं लफ़्ज़ जोड़ जग ॿुधाईंदासीं लफ़्ज़नि जी। हीअ खट आहे, ये चारपाई है।